सेवण तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवाणी भान सैदाबाद शहर के रस्ते तां वेंदड़ बरकियाणी ज़ात जे माण्हुनि सां हादसो। केतिराई माण्हू ज़ख़्मी। हिकु औरत सख़्त ज़ख़्मी हुअण करे सेवण सैद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट अस्पताल सेवण पहुचायो वियो। ज़ख़्मी औरत ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फोत थी वई, जॾहिं त फोती औरत जो पुट जो चवणु आहे त मुंहिंजी माउ भान सैदाबाद जे शहर मां शादी जी ख़रीदारी करण जे लाइ पंहिंजनि ॿारनि सां गॾु रिक्शे ते वई हुई, जंहिंजे रिक्शे खे असगर भंड जी गाॾी टक्कर हयो आहे। असगर भंड जेको टाउन कमेटी भान सैदाबाद जो टाउन ऑफिसर आहे, जॾहिं त मुतासिर धुर जो चवणु हो त असांजी औरत जी रिक्शे खे असगर भंड जी गाॾी टक्कर हयो आहे। हाणे असगर भंड पाण खे बचाइण जे लाइ असांजी सख़्त ज़ख़्मी औरत खे सेवण सैद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट पहुचायो आहे। इन माण्हू खे ख़बर आहे, सॼी इन माण्हू खे ख़बर आहे कि इन माण्हू ॻाल्हि खे लिकाए वेठो आहे। छो लिकाए वेठो आहे? अंदरि लिकाए वेठो आहे अस्पताल में, हींअर ॿाहिरि कढनि बाहर कड़ी जन बस बाहर सिपाही भजाए तो थे अजर सिपाही भजाई हेने करो को हेने तक की छोटे खड़ी आ यार हेने खुलिया हे खड़ी है एकरा मणु तो ब्याह है हेने खैया सिपाही की भजाई हो थे जे भजे आयो था इंसान में दीदा को यार छोड़ी थे यार ओबड़ा के नहीं साहब यार पैसा जे करे यार इतनी चार छड़िया मारू मार छड़ियो घर खाली आ यार या मणु तो ब्याह घर खाली करे यार अबे वठना चोना राज के पूरी तरह कर रही है।